कंडियारो में खबर ईंदा हलो त कंडियारो भरसा दरबेलो जी गवर्नमेंट बॉयज़ हायर सेकेंडरी स्कूल दरबेलो जे बिन शागिर्दन मखदूम अब्दुल रहमान और शाहनवाज अंसारी जो पंहिंजे स्कूल जे हेडमास्टर कादिर बख्श लेगारी खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो कंदे मीडिया अडो दाईंदे ॿुधायो त असां रोज़ सुबुह जो तालीम पढ़ाइण लाइ स्कूल अचूं था त हेडमास्टर कादिर बख्श लेगारी ऐं उस्ताद आबिद गोपांग असां खे रोज़ बिला जायज़ तंग करे असांजी बेइज्जती करे असां खे स्कूल मां कढी थो छॾे। असांजी तालीम तबाह थी रही आहे। असांजो मुस्तक़बिल दाह ते लॻल आहे। हिननि तालीम जे वज़ीर ऐं ज़िला इंतज़ामिया खां इंसाफ़ जी घुर कंदे मुतालबो कयो आहे त उस्ताद कादिर बख्श लेगारी खिलाफ़ कानूनी कार्रवाई करे असांजो मुस्तक़बिल बचायो वञे, न त ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। असो तमाम हैदराबाद कासमाबाद वारनि लाइ ख़ुशख़बरी, सुमरो वॉलपेपर हैदराबाद कासमाबाद में दुकान खुली वियो आहे ऐं राब्ते लाइ रांझन अली सुमरो साहब है, उनजो हेठी लिंक ते नंबर न लाइ तव्हां ज़रूरु राब्तो कंदा। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।